वालेकुम मां आहियां तव्हांजो मुमताज़ अली मूंसां गॾु अली अकबर सुडर। जीअं त असां पोयों वीडियो भरियोसीं मुमताज़ मलाई जो असांखे तव्हांजी तमामु बहितरीनु मोट मिली तो जीअं त तव्हां ॾिसो था पिया अॼुकल्ह तमामु बहितरीनु पॉपुलर वीडियो पियो थो हले मश्किरनि जो ॻोठु तमामु बहितरीनु पियो थो हले अचो त उन तरफ़ हलूं अचो हलूं था वीडियो तरफ़। ये तो ये तो हमारे पूरा है दिवाली बाबा ओ बाबा अरे ओरी चाहे बाबा नंढड़ो हिकिड़ो हर्षा इहो रुॻी मूंखे ॿुधाए त अम्मा मरिया त तोखां कदम में हल्की या तोखां ॻरी। हाय हाय इहो सवाल पुछी छोरा वरी नंढ फिटाए छॾियई। हा बाबा ईअं त माणे मूंखों कद में डिगी पर सफ़ा सेठियाणीअ जी फोटो कॉपी हाय 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 हाय। हाँ मां बि चवां त सेठियाणीअ जे पोयां जुतियुनि सां गॾु गॾु पाण खे बि गछाए छॾियो अथई। जॾहिं न मां तुंहिंजी माउ सां गॾिजी शहर में निकिरंदो हुअसि त माण्हू सम्झंदा हूंदा त मां पुट खे पोलियो या बुढ़ा थी वञे न बा। अड़े निभागा माण्हू मूंखे मुश्ताक चंगेज़ी ऐं माणे मरहूम खे चकोरी चवंदा हा। हा बाबा सिंधी फिल्मुनि जो सवाल बि तॾहिं खां शुरू थियो। अरे बस कर तो जड़े बेज़ौक़ सां ॻाल्हाइण ई अजायो आहे। चुप करे चवां थो सुम्ही पओ अजायो मथो थो खाए। न पर बाबा मुंहिंजे सुवाल जो जवाब त कोन ॾिनई न ईअं ई लेटी पिए। मूंखे रुॻी एतिरो ॿुधायां त ज़ाल ऐं मुड़ुस जे कद में कंहिंजो कद वॾो हुजणु घुरिजे कंहिंजो नंढो एतिरो ॿुधाए सुम्ही आहे त बि कमु हली वञे। पर तव्हांखे निंड छॾे ई कान थी। में पोड़न मारन में आदत होंदी है बाबा तुम पुछबो धन ना ओ आदत बाबा ना तो वो मना न बुधाए सघंदा हाया थो वियो मोकल आहे हे जेकॾहिं हली पियो न हिन जे लाइ क़बर बि कोन खोटणी पवंदी। बसि जिथे खोदो खुर हणंदो उते बाबे खे हीअं ज़पको कराए रुॻी मिटी वराए बसि ख़बर ई न पवंदी त मुड़ुस मुल्क में हुयो या ॼाओ। ये ते ही जो को तो तव्हां ॾिठो वीडियो तव्हां यादो ही मश्किरनि जे ॻोठे क्लिप नंढड़ी खणी आयासीं अॼु ऐं तमामु बहितरीनु तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आयो हूंदो ऐं अॻियों वीडियो बि तव्हांखे तमामु बहितरीनु पसंदि आयो ऐं तव्हांजी लाइक ऐं कमेंट जो असांखे इंतज़ारु रहंदो ऐं सब्सक्राइबर ज़रूरु कंदा। ऐं जेको असां नेक्स्ट वीडियो खणी ईंदासीं उहो तव्हां भाइरनि जी दुआ सां इंशाअल्लाह नेक्स्ट